लतीफ़ साईं पंहिंजे शाइरीअ में समुंड खे सॾियो आहे खारो ऐं दुश्मन खे सॾियो अथसि खर। खारे जी इहा ख़ासियत आहे त जेतिरो पाईंदो कंधीअ ॾे वधंदो ईंदो ओतिरो सावक खे साड़ींदो, वणनि टिणनि खे ख़तमु कंदो ऐं जर खारो कंदो ईंदो आहे। यानी ज़िंदगीअ जो तगाव उते ॾाढो ॾुखियो थींदो। चंद वण आहिनि, चंद ॿूटा आहिनि जेके इन माहौल में बि तगियो वञनि। बिल्कुलु ईअं ई हिकिड़ो गाहु थिए समुंड मंझि जंहिंजो नालो आहे सूहण। सूहण जी वरी इहा ख़ूबी आहे त थिए खारे में, समुंड जो पाणी खारो ओच थिए उन में थिए, पर हू थिए वरी ॾाढो मिठो। हाणे इहा उन जी मिठास जी ख़ूबी, तंहिंजे करे जानवर खेसि शौक़ मां खाइनि ऐं मालवंद माण्हू भाॻिया इहो करे अची जानवरनि खे ॾियनि या जानवर वञी समुंड में खाइनि। उन खाइण सां फ़ाइदो कहिड़ो थिए त जानवर सघारो थुलो मतारो थिए ऐं गॾोगॾु खीर जालारो ॾिए ऐं खीर जो ज़ाइको ॾाढो मिठो थिए। हाणे इन सॼी माजरा खे लतीफ़ साईं अप्लाए थो करे असांजी सोसाइटीअ ते त खर जो कमु लायूं चायूं करणु, कूड़ बदूड़ हणी ऐं ॿिनि माण्हुनि में विथी विझणु, निफ़ाक़ विझणु, टोड़ण जो उनजो वड़वा। हाणे इहो जॾहिं खर पंहिंजूं कोशिशूं थो करे, लायूं चायूं थो करे, त असांखे थियणो उन सूहण गाह वांगुरु खपे जेको निहायत खारे ओच पाणीअ में रही बि पंहिंजो साहु नथो मटाए, मिठो थो रहे। एग्ज़ैक्ट ईअं ई जेकॾहिं असांखे समाजियात में पंहिंजा तालुक, पंहिंजा वास्ता जोड़े रखणा आहिनि, ॻंढे हलाइणा आहिनि, त पोइ असांखे खर जे हुलायल कूड़ बदूड़ लाइनि चाइनि खां कन टार करणी पवंदी, जहिड़ो कर असां ॿुधो ई कोन हो। इन सॼे माजरा खे समेटे ॿिनि सिटुनि वारे बैत में लतीफ़ साईं आंदियो त खारे जीअं खरनि वण सभेई वासिया, सूहण जीअं सेणनि मिठो साहु ममटियो। खारो जॾहिं अची कंधीअ ते पियो त वण टिण सभु वासे साड़े ख़तमु करे छॾी। दुश्मन घटायो कोन, हर तरह जो हरबो हलाईं, हर तरह जी तरकीब इस्तेमालु कई, पर हू जेको मुंहिंजो सॼणु आहे, जेको मुंहिंजो महबूब आहे, उन हुनजी हिकु ॻाल्हि ते बि ध्यानु कोन धरियो ऐं हुन पंहिंजो मिठो साहु जेको ॿोलण वारो तालुक, रिश्तो, वास्तो मूंसां हो, उहो क़ाइमु रखियो। इहो आहे सोसाइटी खे हलाइण जो दुरुस्त दग, जंहिं ते असां सभिनी खे हलणु खपे।